रियासती रूरल हेल्थ सेंटर जे पोयां खां भित भट सां लॻल ट्रांसफार्मर जी लड़कियल तार मां बिजली जो करंट लॻण सबबि 10 साला मासूम नीगर तनवीर अली पुट सुहिणो कलोड़ो मौक़े ते फौत। रियासती जे वार्ड नंबर 5 कलोड़ा कॉलोनी वासी मासूम नीगर तनवीर अली कलोड़ो रूरल हेल्थ पोयां माल चाढ़े रहियो त ओचितो बिजली जे थंभे मां हेठि लड़कियल तार मां करंट लॻण सबबि फौत थी वियो। नीगर खे शहर रूरल हेल्थ रियासती मुंतकिल कयो जिते डॉक्टरनि पारां मासूम नीगर जे फौत थियण जी तस्दीक कई। नीगर जे फौत थियण ते ख़बर ते नीगर वारसन में वॾे अंग में अस्पताल पहुची विया। नीगर जे वारसन ऐं कलोड़ा बिरादरी जे समेत माण्हुनि सेप्को वापरा जी नाअहलीअ ख़िलाफ़ क़ौमी शाहरा बाईपास ते लाश रखी धरणो हणी सख़्त एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन सेप्को अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे नाअहल अमले जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। सेप्को रियासती जे अमले जी लापरवाही सबबि नीगर खे करंट लॻो आहे। 2 ॾिहाड़ अॻु सेप्को अमलो बिरिया खे इतला ॾिनो हो त इन बावजूद ध्यानु न ॾिनो वियो जंहिं सबबि करंट वॻे मासूम नीगर हयाती विञाए वेठो। सेप्को वापरा अमले बिरिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मुज़ाहिरीन जो एहतिजाज। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।